शहर की 7 लाख आबादी को घरेलू इस्तेमाल का पानी फराहम करने वाले टावरी नहर में नहर के दोनों अतराफ में बहा के घरों के सेवरेज का गंदा पानी छोड़ा जाता है, जिसे शहरी इस्तेमाल करने पर मजबूर होकर मुख्तलिफ अमराज का शिकार हो रहे हैं। शदाद कोट के अंदर ही टावरी शाख कदीमी शाख है। इहा शाख जॾहिं खां शदाद कोट शहर क़ाइमु थियो आहे उन टाइम खां हिन महिल ताईं इहा हिकिड़ी शाख आहे जेको सॼे शदाद कोट में पाणी सप्लाई कंदी आहे। उन पाणी मां असां वज़ू बि कंदा आहियूं, घर जा जेको आहे त थाऊं ठिकरे वग़ैरह इहे धोईंदा बि आहियूं, तड़ बि कंदा आहियूं। पर मस्जिद में इहो ई पाणी वेंदो आहे जंहिंमें वज़ू कंदा आहियूं। कंहिंजी फोतगी थींदी आहे त इन मां जेको आहे उनखे गुसुल ॾींदा आहियूं। पर हिन वक़्तु इहो पाणी नाकारा थी वियो आहे। उहो नाकारा इन जे करे थी वियो आहे, शहर शदाद कोट जे अंदरि जेकी टावरी शाख अचे उन जे ॿई पासा आबादी थी वई आहे। उन आबादियुनि में ड्रेनेज वारो सिस्टम कोन्हे का। सॼो किनो पाणी अची उन टावरी शाख ते पवे थो। उहो किनो पाणी अची शहरनि खे जेको आहे सप्लाई कयो थो वञे। उन पाणी में यकीन तव्हां जा कयो त एॾो त किनो उहो पाणी आहे, एॾी बदबू आहे त ख़ुदा वाहिद शाहिद आहे त उन मां वज़ू करण बि असांखे मुनासिबु कोन थो सम्झे। असां ॿियूं ज़रूरतूं त जर जो जेको पाणी अचनि था लोकल गॾ गाॾा रक्षनि ते उहो भराए करे असां ज़रूरतूं पूरी था कयूं। इतफ़ाक़ सां मस्जिद में पाणी वज़ू लाइ वञूं था त उहो बदबू आहे, उहो वज़ू असांजो नथो थिए। या वरी इतफ़ाक़ सां जेको आहे कोई फोतगी थी वञे त उहो फोतगी लाइ उहो किनो पाणी असां इस्तेमालु नथा करे सघूं। दूसरी जानिब शहरियों ने वश न्यूज़ से बात करते वक्त मुतालबा किया कि टावरी नहर में छोड़े जाने वाले सेवरेज के गंदे पानी से नहर को बिल्कुल साफ रखा जाए ताकि शहरियों को साफ पानी मुयसर हो सके। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।